त पोइ तव्हांखे हिते 3 सालनि जे लाइ वर्क वीज़ा मिली वेंदो। Riaz the Explorer. लीलाए लीलाएज जे लीलाए न लहिए तां पिण लीलाएज आसरो मलाएज सॼण सबा जी धड़कड़ो। सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सभिनी सिंध वासियुनि खे अस्सलाम वालेकुम ऐं हिकु भेरो ॿीहर भलीकार पंहिंजे यूट्यूब चैनल में। अॼोको व्लॉग न्यूज़ीलैंड में स्टडी ऑप्शन्स जे बारे में आहे। त साईं जेकॾहिं तव्हां पाण हिते स्टडी जे लाइ अचणु चाहियो था या पंहिंजे ॿारनि खे हिते स्टडीअ लाइ मोकिलणु चाहियो था त जीअं अॻियां हली करे तव्हां हिते परमानेंट सेटल थी सघो त पोइ हीअ वीडियो तव्हां एंड ताईं ज़रूरु ॾिसंदा, छो त इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे या इहो तरीक़ो थी सघे थो पंहिंजी फैमिली समेत हिते परमानेंट सेटल थियण जो ऐं पंहिंजे ॿारनि सां गॾु ज़िंदगी सुठी गुज़ारण जो। So it's Riaz is my first name. Riaz. Yeah, and Riaz the Explorer. 18.5k followers. Wow, Hey, so many. This one yeah, will follow you. thank you. Like and then. I'm already following. Oh, all right. Thank you very much. I appreciate it. I got new follow followers also. which are already following me here. Tell her. Yeah, where are you from? From Philippines. Yeah. Philippines. Hey, पुठियां मां आयो हुउसि हिते व्लॉगिंग जे लाइ त फिलिपिनो गर्ल्स कुझु अची वियूं ऐं मूंखे चयूं त फ़ोटो वग़ैरह कढो त मूं उन्हनि जा फ़ोटो वग़ैरह कढिया। मुंहिंजे हथ में कैमरा ॾिठूं त वरी पुछूं त तव्हां छा व्लॉगिंग कंदा आहियो? मूं चयो हा बिल्कुलु आउं व्लॉगिंग कंदो आहियां। त उन्हनि चयो सॉरी असां तव्हांखे डिस्टर्ब कयो, पर पोइ वरी मूंखां पुछूं त अच्छा तव्हांजो छा यूट्यूब चैनल आहे या फेसबुक पेज आहे अच्छा आहे? त मूं उन्हनि खे ॿुधायो त मुंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे ऐं फेसबुक पेज बि आहे। वरी यूट्यूब चैनल उन्हनि 1-2 वीडियोज़ ॾिठियूं ऐं उन्हनि खे पसंदि आयो, उन्हनि चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक ते मूंखे फॉलो करणु शुरू कयूं। सो मारिया विक्टोरिया कुझु इहे नाला हुआ। नवां फॉलोअर्स नवां सब्सक्राइबर मिलंदा आहिनि त ॾाढी दिलि खे ख़ुशी थींदी आहे। सो थैंक यू मारिया, थैंक यू विक्टोरिया। ऐं हिकु ॿी हुई उनजो नालो मूंखां विसरी वियो आहे। कुझु सिखो सिंधियो सिखो। सो तव्हां बि जिन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे महिरबानी उन्हनि जी, ऐं जिन दोस्तनि न सब्सक्राइब कयो आहे अञा ताईं त यार सब्सक्राइब करे छॾियो, कोई पैसा न लॻंदा आहिनि, जस्ट हिकिड़ी फिंगर टिप जी मार। हा, पर उन सां हिकिड़ी ॻाल्हि थी त आउं जिते व्लॉगिंग करणु पिया चाहियूं उते छाकाणि जो हीअ बीठी हुयूं त बसि पोइ वरी हाणे मूंखे उतां खां मूव थियणो पियो आहे, शिफ्ट थियणो पियो आहे ऐं आउं हेठि हिकिड़े रिज़र्व में हिकिड़े फॉरेस्ट में ई अंदरि सुठी का जॻह ॻोल्हियां थो या हेठि ई रिज़र्व ॾाकड़ू वग़ैरह रस्तो वञे पियो त किथे बीच वग़ैरह ते हेठि का सुठी जॻह ॻोल्हे उते व्लॉगिंग था कयूं। हलंदे हलंदे आउं तव्हांखे इहो ॿुधायां त तव्हांखे स्टडी ऑप्शन उहो ॻोल्हणो आहे, यानी उहा क्वालिफिकेशन वठणी आहे, उहो कोर्स करिणो आहे जंहिंजी बुनियाद ते तव्हां हिते का जॉब अहिड़ी ॻोल्हे सघो, स्किल्ड जॉब ॻोल्हे सघो जेका तव्हांखे हिते रेज़िडेंस वठाए ॾेई सघे। यार हलंदे हलंदे रस्ते में वरी मूंखे हिते ज़बरदस्त हे ट्री बि नज़र आयो आहे हिकिड़ो ख़ूबसूरत सो, हिनखे चवंदा आहिनि पहुटू कावा हितां जी लोकल ज़ुबान में, जंहिंखे क्रिसमस ट्री बि चवंदा आहिनि। हींअर क्रिसमस जा ॾींहं अचण वारा आहिनि त हिते ॻाढ़ा ॻाढ़ा गुल तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। इहे ज़बरदस्त हिन ते गुल हिननि ॾींहंनि में ईंदा आहिनि, क्रिसमस जे ॾींहंनि में, त इन करे हिनखे क्रिसमस ट्री बि सॾींदा आहिनि। असल में हीअ आहे पहुटू कावा। ऐं जीअं ई मूं पहुटू कावा जी पुठियां ट्री क्रॉस कयो आहे त हेठि मूंखे हींअर बीच जी आवाज़ या समुंडी लहरुनि जी आवाज़ बि अचे पई। ऐं उन सां गॾोगॾु बर्ड्स जी बि तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत सिंगिंग म्यूज़िक वारी आवाज़ पई अचे। तव्हांखे बि शायदि ईंदी हूंदी, ॿुधायां थो तव्हांखे बि। ऐं हेॾां ॾेखारियां थो बर्ड्स उॾामनि बि पिया काफ़ी हिन साइड ते। ओयो ओ ॾिसो त अहिड़े क़िस्म जी स्टडी ऑप्शन खे सिलेक्ट करण लाइ, चूज़ करण लाइ पहिरीं तव्हांखे हितां जी न्यूज़ीलैंड जी ॾिसणियूं पवंदियूं उहे स्किल्स जेके हिते इन डिमांड आहिनि, जिन जी हिते शॉर्टेज आहे। मिसाल जे तौर ते हिते टीचर्स जी, जीअं मूं पंहिंजे पुठिएं व्लॉग में ॿुधायो हो त टीचर्स जी डिमांड आहे। उनखां अलावा हिते इंजीनियर्स ऐं इंजीनियरिंग सां रिलेटेड जेके प्रोफेशन्स आहिनि उन्हनि जी डिमांड आहे। कंस्ट्रक्शन साइट ते माण्हू खपनि, फार्मिंग में, एग्रीकल्चर में डेयरी फार्मर्स जी हिते ज़रूरत आहे। त इहे त मूं कुझु मिसालूं ॾिनियूं आहिनि, चंद मिसालूं ॾिनियूं आहिनि इन्हनि प्रोफेशन्स जूं। पर इन खां अलावा तव्हां
इमिग्रेशन जी वेबसाइट में चेक करे सघो था, या जंहिंजो लिंक मां हिन में वीडियो में लास्ट में बि ॾिनो आहे, हिन में बि ॾेई छॾींदुसि, या ग्रीन लिस्ट जी टीयर 1 ऐं टीयर 2 जी लिस्ट आहे, उनखे तव्हां चेक करे सघो था। उन्हनि लिस्ट जे प्रोफेशन्स खे ॾिसंदे तव्हां सिलेक्ट कयो पंहिंजो स्टडी एरिया, ऐं उन सां गॾु ज़ारी आहे जंहिंमें तव्हांजो पंहिंजो इंट्रस्ट बि हुजे। मिसाल जे तौर ते तव्हांजो इंट्रस्ट इंजीनियरिंग ॾे आहे त इंजीनियरिंग जूं जॉब्स ॾिसो कहिड़ियूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ जो क्वालिफिकेशन्स कहिड़ियूं रिक्वायर्ड आहिनि। न्यूज़ीलैंड क्वालिफिकेशन फ्रेमवर्क खे हाणे आउं तव्हांखे थोरो सो डिस्क्राइब कयां थो ब्रीफली, त उन में कहिड़े क़िस्म जूं कहिड़े लेवल्स जूं क्वालिफिकेशन्स आहिनि। त लेवल 1 खां 3 ताईं, यानी लेवल 1, लेवल 2 ऐं लेवल 3 जी जेके सर्टिफिकेट कोर्सिस आहिनि उहे बिगिनर्स जे लाइ या बिगिनिंग लेवल जूं आहिनि। ऐं लेवल 4 खां 7 ताईं इहो चई सघो था त थोरो हल्को सो एडवांस्ड लेवल जा कोर्सिस हूंदा आहिनि, जिन में सर्टिफिकेट कोर्सिस बि थी सघनि था ऐं डिप्लोमा कोर्सिस बि थी सघनि था। लेवल 4 आई थिंक ओनली सर्टिफिकेट कोर्स ई आहिनि, पर लेवल 5 ऐं 6 में सर्टिफिकेट ऐं डिप्लोमा कोर्सिस आहिनि। लेवल 7 में डिप्लोमा कोर्सिस बि आहिनि ऐं डिग्री बि आहे, यानी जेका बैचलर्स डिग्री तव्हां 3 सालनि जी हिते वठो था त उहा लेवल 7 जी डिग्री हूंदी। उनखां अलावा कुझु सर्टिफिकेट कोर्सिस बि लेवल 7 में फॉल कनि था। ऐं पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा लेवल 8 में थो अचे। लेवल 9 मास्टर्स थी वियो ऐं लेवल 10 में हाईएस्ट क्वालिफिकेशन यानी PhD जी डिग्री अचे थी। पर असांजे कम जूं आहिनि लेवल 4 खां मथे जूं, यानी लेवल 10 ताईं जूं क्वालिफिकेशन्स। लेवल 1, 2, 3 जूं क्वालिफिकेशन्स जेके बिगिनर्स लेवल जूं आहिनि उहे असांजूं कम जूं न आहिनि। इहो वरी आउं तव्हांखे वधीक अॻिते हली एक्सप्लेन कयां थो। यार छा त ज़बरदस्त इन्वायरमेंट आहे, पीसफुल सेरीन इन्वायरमेंट आहे, को माण्हू हिते कोन्हनि, एरगो पखियुनि जूं आवाज़ूं अचनि पियूं, हेठि पाणी जो कुझु झरनो वग़ैरह वहे पियो, उन जी आवाज़ आहे, न त अदरवाइज़ ज़बरदस्त मज़ो पियो अचे। ग्रीनरी ग्रीनरी आहे चारों पासे, ॿिन्ही पासे, चइनि पासे जॾहिं बि आउं ॾिसां पियो। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां थो त कहिड़ियूं कहिड़ियूं क्वालिफिकेशन्स असांजे कम जूं आहिनि, जिन जे बेसिस ते असांखे स्टडी पोस्ट स्टडी वर्क वीज़ा मिली सघे थो। यानी स्टडी कंप्लीट करण खां पोइ, सक्सेसफुली कंप्लीट करण खां पोइ असांखे 1 खां 3 सालनि जो वीज़ा, वर्क वीज़ा कहिड़े आख़िर क्वालिफिकेशन्स ते मिली सघे थो। त जीअं मूं अॻु में ॿुधायो त लेवल 1, लेवल 2, लेवल 3 जी क्वालिफिकेशन्स असांजे कम जूं न आहिनि, छो जो उन्हनि जे बेसिस ते पोस्ट स्टडी वर्क वीज़ा नथो मिले। Hey bro, good, how are you? I saw you were doing some fishing down there at the beach. Sorry, I can't speak English. Coming from beach, yeah? You coming from beach? From sea? Sorry. Okay. No good. Now, you Chinese? Yeah. Ni hao, ni hao. Ni hao. Thank you. Thank you. Bye. Bye-bye. ऐं जॾहिं उहा तव्हां क्वालिफिकेशन वठी था वठो, यानी स्टडी कंप्लीट था करे वठो, त पोइ जेको आहे तव्हांखे 1 खां 3 सालनि जे लाइ वर्क वीज़ा मिली थो वञे, डिपेंडिंग ऑन तव्हांजी क्वालिफिकेशन ऐं लेंथ ऑफ स्टडी जे। यानी मिसाल जे तौर ते अगरि तव्हां न्यूज़ीलैंड क्वालिफिकेशन फ्रेमवर्क जे हिसाब सां लेवल 7 वारी का 3 सालनि जी बैचलर्स डिग्री वारी क्वालिफिकेशन था वठो, या लेवल 8 जी ऑनर्स वारी डिग्री जेका 4 सालनि वारी डिग्री आहे उहा था वठो, या मास्टर्स जेका लेवल 9 जी थिए थी, या PhD जेका लेवल 10 जी थी थिए उहा उन में क्वालिफिकेशन वठो था, त पोइ तव्हांखे हिते 3 सालनि जे लाइ वर्क वीज़ा मिली वेंदो। हलंदे हिन पार्क जे वॉकवे ते असीं पहुची विया आहियूं हेठि बीच वटि, ऐं हीअ आहे वाइकोफाई पार्क। हिते न्यूज़ीलैंड में WH खे फ वांगुरु करे पढ़ंदा आहिनि, त वाइकोफाई पार्क ऐं वाइकोफाई बे हिन जो नालो आहे, हिन एरिया जो या बीच जो। ख़ूबसूरत ॾिसो केॾो बीच आहे, ॾिठो वञे त न्यूज़ीलैंड कंहिं पैराडाइज़ खां घटि कान्हे। थोरो सो समुंड जो ऐं थोरो सो नज़ारनि जो बि मज़ो वठूं। साईं साम्हूं ग्रीन नज़ारा आहिनि, व्यूज़ आहिनि, अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह, बहितरीनु कंट्री,
पीसफुल कंट्री. इकानॉमी वाइज़ भी ठीकु आहे, पाकिस्तान खां त बहितर आहे. ओके त साईं, तव्हांखे न्यूज़ीलैंड में अगरि पोस्ट स्टडी वर्क वीज़ा वठिणो आहे त उन जे लाइ तव्हांखे या त लेवल 7 जी का डिग्री क्वालिफिकेशन हासिलु करणी पवंदी, या लेवल 8, 9, 10 जी काई बि जेका क्वालिफिकेशन हासिलु कयो, या लेवल 7 खां वठी लेवल 4 ताईं जी काई बि नॉन डिग्री क्वालिफिकेशन जंहिंमें डिप्लोमा थी वियो या कोई बि सर्टिफिकेट कोर्स थी वियो त या उहो हासिलु करियो. पर उन जी शर्त इहा आहे त न्यूज़ीलैंड लेवल 7 जी नॉन डिग्री वारी यानी डिप्लोमा वारी या हेठि लेवल 4 ताईं जी उहे क्वालिफिकेशन्स वठणियूं आहिनि जेके न्यूज़ीलैंड जी कोई आहिनि एलिजिबल क्वालिफिकेशन्स अप्रूव्ड फॉर पोस्ट स्टडी वर्क वीज़ा. जेके बि रिलेवेंट वेबसाइट्स आहिनि उन्हनि जा लिंक लॻायां थो, उहे तव्हां चेक करे वठिजो. पर आउं थोरो वरी बि एक्सप्लेन करियां थो. त मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं को सर्टिफिकेट लेवल 4 जो कोर्स कयो था, सर्टिफिकेट इन एग्रीकल्चर जंहिंजो डेयरी फार्मिंग मूंखे सब्जेक्ट हुजे, त उन में तव्हांखे पोस्ट स्टडी वर्क वीज़ा मिली सघे थो. आउं सम्झां थो उन जी तक़रीबन कंहिं हिकिड़े इंस्टीट्यूट में वेस्टर्न इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एट तारानाकी, उन जी फ़ीस आहे तक़रीबन $28,000. इहो 1 साल जो कोर्स आहे. जेकॾहिं तव्हां इहो कयो था या लेवल 5 जो को कोर्स कयो था डिप्लोमा लेवल जो, जेको मिसाल जे तौर ते IT में आहे, IT टेक्निकल सपोर्ट जेको को आहे डिप्लोमा कोर्स, उहो बि साल खनि जो आहे. जेकॾहिं तव्हां उहो कयो था या को लेवल 6 जो डिप्लोमा लेवल जो कोर्स कयो था, मिसाल जे तौर ते इंजीनियरिंग जो, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग जो, उहो शायदि 2 सालनि जो कोर्स आहे, त उहो कयो था. या ग्रेजुएट डिप्लोमा कयो था, फॉर एग्ज़ाम्पल कंस्ट्रक्शन साइट ते या हाईवे इंजीनियरिंग में या सिविल इंजीनियरिंग में या सर्वेइंग में या क्वांटिटी सर्वेइंग कुझु अहिड़ा कोर्सिस आहिनि या डिप्लोमा जा कोर्सिस आहिनि, उन्हनि में बि तव्हांखे पोस्ट स्टडी वर्क वीज़ा मिली सघे थो. सिमिलरली जेकॾहिं तव्हां का क्वालिफिकेशन लेवल 7 जी यानी कि डिग्री लेवल जी न आहे, डिप्लोमा लेवल जी बि न आहे, को सर्टिफिकेट कोर्स आहे ऐं उहो तव्हां जेकॾहिं हिते वठो था त उन में सिर्फ़ु शर्त इहा हूंदी आहे त वरी तव्हांखे हिकिड़ो प्रोफेशनल बॉडी हूंदी आहे इंजीनियर्स जी, न्यूज़ीलैंड इंजीनियर्स जी, उन में तव्हांखे रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी या उहे लिखी ॾियनि, लेटर ॾियनि त तव्हां उन क्वालिफिकेशन खे अचीव करे सघो था. या उन खां अलावा तव्हां में उहा पोटेंशियल आहे, एबिलिटी आहे कि तव्हां उहो करे ऐं चार्टर्ड थी वेंदो प्रोफेशनल डिग्री में. कहिड़े वक़्तु सिजु अची थो वञे, कहिड़े वक़्तु सिजु हलियो थो वञे, क्लाउड्स आहिनि, क्लाउड्स जे पुठियां ढकिजी थो वञे, त कॾहिं मां सन ग्लासिस लॻायां थो, कॾहिं मां सन ग्लासिस लाहे थो छॾियां. वरी हाणे सिजु अची वियो, ग्लासिस लॻायूं. हाय, ओह नाइस, नाइस, हाउ आर यू? Yeah, no problem. Nice talks. Thank you. All right, come on. न रुगो सिजु अची वियो, सिज सां गॾु वरी कुझु डॉग्स बि अची विया आहिनि. हिते ट्रेंड आहे इहो त माण्हू डॉग्स बि रखंदा आहिनि ऐं के माण्हू वरी डॉग्स जी सर्विसिस बि ॾींदा आहिनि, उन्हनि खे घुमाइण फिराइण जूं, उन्हनि खे एंटरटेन करण जूं. सो हिकिड़ी हींअर वाइट लेडी आई आहे, 4-5 उन सां चङा भला वॾा कुता आहिनि. बहरहाल ॻाल्हि खे अॻियां वधायूं त जेकॾहिं तव्हां लेवल 7 जी काई बि डिप्लोमा या ग्रेजुएशन खां अलावा को लेवल सर्टिफिकेट लेवल 7 जो कयो था, इंजीनियरिंग या इंजीनियरिंग सां रिलेटेड, जीअं इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग थी वियो या सिविल इंजीनियरिंग थी वियो, त उन जे बेसिस ते बि तव्हांखे पोस्ट स्टडी वर्क वीज़ा मिली सघे थो. पर उन में हिकिड़ी शर्त इहा आहे त न्यूज़ीलैंड इंजीनियरिंग को इदारो आहे या इंस्टीट्यूट आहे, उहो वरी लेटर ॾींदो, सर्टिफाई कंदो त बिल्कुलु जेका तव्हां क्वालिफिकेशन वरिती आहे या उन सां गॾु रिलेटेड जेका तव्हां अॻियां कुझु बि लर्निंग कंदव, का ट्रेनिंग वठंदव, त उहा एलिजिबल कंदी तव्हांखे हिकिड़ो चार्टर्ड इंजीनियर थियण जी. प्रोफेशनल चार्टर्ड इंजीनियर थी सघो था, जो उनजो स्टेटस वठी सघो था, त पोइ तव्हांखे पोस्ट स्टडी वर्क वीज़ा मिली वेंदो. उहो ॾिसो पाणीअ में समुंड में कुता वेंझनि पिया, कुता बि इंजॉय पिया कनि. अॼु ॾींहुं बि माशाल्लाह ज़बरदस्त आहे, क्लाउडी बि आहे ऐं थोरो सनी बि आहे, कॾहिं उस थी वञे, कॾहिं झुड़ालू आहे. जीअं मूं पुठे पंहिंजे व्लॉग में ॿुधायो हो त टीचर्स जे लाइ बि हिते तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि. त मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं प्राइमरी टीचर या सेकेंडरी टीचर थियणु चाहियो था त उन जे लाइ तव्हांखे वरी इहो ई ग्रेजुएट डिप्लोमा इन टीचिंग करिणो पवंदो. पर उन सां गॾु वरी थोरी सी ॿी रिक्वायरमेंट्स बि हूंदियूं आहिनि, त उन जे लाइ तव्हांखे वरी
रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी आहे को टीचिंग काउंसिल आहे या का टीचिंग एसोसिएशन आहे उन सां बि। अच्छा साईं हींअर अची वई आहे का मूंखे इम्पॉर्टेंट कॉल सो हींअर मां पंहिंजे हिन व्लॉग खे फ़िलहालु हिते ई बंदि कंदुसि। काफ़ी बेसिक शयूं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। कुझु शयूं जेके रहिजी वियूं हूंदियूं त इंशाअल्लाह ताला अॻिले पार्ट 2 व्लॉग में ज़रूरु ॿुधाईंदुसि। पार्ट 2 में आउं हिन खे समअप बि कंदुसि सॼे पार्ट 1 खे पार्ट 2 खे। पर एतिरो ॿुधायां कारियुनि माण्हुनि जे ज़हननि में सुवाल अचनि था त साईं कुझु ॿुधायो ख़र्चो वग़ैरह केतिरो थो अचे। त मां हिकु ॿ त मिसालूं ॾेई छॾियूं आहिनि। डेयरी फार्मिंग जो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो तक़रीबन कोई $28,000 जो ख़र्चो अचे थो। साल जो कोर्स आहे, लेवल 4 जो कोर्स आहे। पर 3 सालनि जी बैचलर्स जी डिग्री तव्हां इंजीनियरिंग में अगरि हासिलु कयो था त उहा वेरी करे थी यूनिवर्सिटी टू यूनिवर्सिटी या इंस्टीट्यूट टू इंस्टीट्यूट। हिते आहे ऑकलैंड में AUT ऑकलैंड यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी। AUT में अगरि इंजीनियरिंग जी का क्वालिफिकेशन कयो था त लॻभॻि 50,000 जे वेझो तव्हां सम्झो त 3 सालनि जी फ़ीस आहे। बाक़ी कुझु लिंक्स आउं डिस्क्रिप्शन में हींअर लॻाए छॾींदुसि, उन्हनि खे तव्हां चेक कजो त इंस्टीट्यूट्स वग़ैरह कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा कोर्सिस उहे कराइनि था या कहिड़ियूं क्वालिफिकेशन्स आहिनि जेके एलिजिबल आहिनि पोस्ट स्टडी वर्क वीज़ा जूं। त उहे सभु लिंक्स मां हिन में डिस्क्रिप्शन में लॻाए छॾींदुसि। तव्हां महिरबानी करके जेके बि एस्पायरिंग कैंडिडेट्स हुजनि त उहे उन्हनि खे ज़रूरु चेक कनि चङी तरह डिटेल में। वरी बि तव्हांजे ज़हन में कोई बि सवाल हुजे कमेंट बॉक्स में तव्हां पंहिंजा क्वेश्चन्स लिखी सघो था। कोशिशि कंदुसि जवाबु ॾियण जी। आउं इमिग्रेशन को कंसल्टेंट न आहियां, न को मुंहिंजो को अहिड़ो बिज़नेस आहे। बसि ही व्लॉग मां ठाहियां पियो तव्हांजे लाइ त जीअं असांजे सिंधी भाउरनि खे सिंधी माण्हुनि खे वधि में वधि फ़ाइदो थी सघे।